आखिर असां में एतिरो ज़िद किथां थो अचे जो असां पाण खे नुक़सान पहुचाए बि पंहिंजी ज़िद खे मथे कंदा आहियूं। हाँ मुंहिंजी भेण, तूं सही थी चईं। जेकॾहिं असां में इहो ज़िद न हुजे न त इहे जहिड़ा ई न थियनि, न ई घर वीरान थिए ऐं न काई मासूम कोटनि में बंदि थी वञे। असां पंहिंजे भाउ खे ज़िद त न लाहे सघियासीं, त नवाब खान जहिड़े ज़िदी माण्हू खे असां कीअं मञाईंदासीं? मूं त नैना खे मोह साए छॾियो आहे। मुंहिंजूं सभु कोशिशूं बेकार वयूं। जेकॾहिं हुनजा भाग भला हूंदा त उन क़ैद मां निकिरी घर ईंदी, न त हुन भाॻिण जो जनाज़ो बि उन घर मां ई निकिरंदो। अधी अधी तूं हवेली में वञी नैना खे सम्झाइजे त हू पंहिंजो ज़िद छॾे, जीअं हुनखे ज़रीना बेगम चवे थी उनजे हुकुम ते हले। मूमल, तूं छा थी सम्झी? मां नैना खे सम्झाइण जी कोशिश न कई हूंदी। उहो तोखां बि वधीक ज़िदी आहे। पर मूं त अॼु ताईं अहिड़ो को ज़िद नाहे कयो जो तूं मूंखे ज़िदी थी चवीं। मीर जो निकाह थी वियो आहे, पोइ बि तूं हुन सां शादी करण थी चाहे, इहा ज़िद न आहे त छा आहे? मीर खे राणी कॾहिं बि कोन मिलंदी, छो त हुननि जे विच में तलाक थींदी। तूं इहो नथी सम्झे त मीर खे मारियो वेंदो, छो जो हुन बावल जे इज़त में हथ विधा आहिनि। जेकॾहिं पंहिंजी छोकिरी ऐं मीर में तलाक कराए सघे थो, छा इहो मीर खे माराए नथो सघे? मूं त सभु कुझु पंहिंजी क़िस्मत ते छॾियो आहे। हू मूंखे केॾां थी वठी वञे उहो हुन ते छॾ। बाक़ी तूं हिन वक़्तु नैना जो सोच त हुनखे हिन अज़ाब में कीअं कढणो आहे। जेकॾहिं लीमो कुझु बि न कंदो, तूं हुनजो आसरो ई न कर। बाक़ी तोखे मूंखे हिन वक़्तु नैना जो सोचणो आहे। ठीकु आहे मूमल, अॼु खां पोइ तूं ऐं मां नैना जो ई सोचूं था। सोप सीरियल तकरार तमाम एपिसोड ॾिसो हाणे HD क्वालिटी में। विजिट कयो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।